सिंध में ॿोॾ मुतासिरनि लाइ जीअण त अॻई जंजाल बणियल आहे, पर हाणे त हिननि लाइ मरण बि महांगो थी वियो आहे। दादू जे ॿोॾ सटियल इलाइक़नि मां माण्हुनि खे हिक हंध खां ॿिए हंध ताईं खणी वञण लाइ ॿेड़ियुनि वारा फी ज़िंदा माण्हूअ जो किरायो 250 रुपया उघाड़नि था, पर जेकॾहिं तव्हां मरी वेंदा त पोइ तव्हां जो लाश खणण जो भाड़ो वधाए 500 रुपया कयो वेंदो। अहिड़ो ई ॾाढ इंसानियत सोज़ सलूक जोही वासी ॿोॾ मुतासिरनि सां इन वक़्तु इख़्तियार कयो वियो, जॾहिं ॿोॾ मुतासिर सोज़ अली लगारी गैस्ट्रो विकी दादू जी सिविल अस्पताल में दम ॾिनो। वारसनि जॾहिं लाश ॻोठ नीअण लाइ मलाहनि सां राब्तो कयो त हिननि लाश खे खणण लाइ 500 रुपया भाड़ो ऐं कफ़न दफ़न जे ॿिए सामान लाइ अलॻि सां ॿिया 500 रुपया ॾियण जो शर्त विधो। फ़ौती सोज़ अली जे वालिद महबूब अली रोईंदे ॿुधायो त पैसा न हुअण सबबु पुट जो सही इलाज न कराए सघियुसि ऐं हू फ़ौत थी वियो। मथां वरी ज़ालिम मल्लाहनि लाश खणण जा 1000 रुपया उघाड़े रहियल कसर बि पूरी करे छॾी। ॾुखनि में वरतल ॿोॾ मुतासिरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरींदड़ ॿेड़ियुनि जे हिननि पत्थर दिल मालिकनि खे ॻिचीअ में केरु हथु विझंदो? आहे को राज में राणी या राणो जेको हिननि खे नक में नाकेली विझी सघे?